मूं पाण से तो मुझा साईं सरकार जी साराह थी। सरकार जी साराह का पोइ मां तव्हां सभिनी ॿुधंदड़नि खे अर्ज़ु कयां, ख़ासि करे पोयां जेके वेठा आहिनि त असां जेके हिते वेठल आहियूं असां तव्हांजे हिन तर में तव्हांजा महिमान आहियूं ऐं तव्हांखे ज़ाहिरी जेकी महफ़िल ॿुधणी आहे त पोइ मां हिकु नंढड़ो अर्ज़ु कयां, ख़ुदा करण राज़ी बि हुजिजो। छा थी करे जो महफ़िल में सिधो थी वेबो आहे ऐं दिलि जे कननि सां ॿुधबी आहे, छो त हीअ जेको महफ़िल आहे जेकॾहिं को वॾेरो को सरदार को अमीर कंहिं जे तॾे ते ईंदो त उन जे अॻियां शायदि मुंहिंजे ख़्याल में माण्हू सुम्ही न पइजी सघंदो। हीअ वॾेरनि अमीरनि सरदारनि खां मथे महफ़िल आहे, मथे सरदार जी महफ़िल आहे। जंहिं जॻह ते महबूब जी साराह थींदी आहे उते आशिक़ अलाह जी ज़ात ख़ुशि थींदी आहे, जिथे अलाह साईं जी साराह थींदी आहे उते महबूब करीम जी ज़ात ख़ुशि थींदी आहे। त हीअ उहा पाक महफ़िल आहे जेके हिन फ़क़ीर जेको सदन साईं जतोई साहब फ़क़ीर गुज़ारे वियो आहे, उहो असांजे मुर्शिद करीम सरदार पाक जो मुरीद तालिब आशिक़ हुयो। उन जे फ़र्ज़ंदनि जेके वीचारा तमामु जाकोड़ करे हिन महफ़िल सजाई आहे। त मुंहिंजा साईं शाइर तमामु घणा ईंदा आहिनि। असां जेके टई तव्हांखे साम्हूं नज़रूं था पिया, असां सुघड़ बि आहियूं, असां मौलूदाई बि आहियूं ऐं तव्हांखे घणो कुझु ॿुधाईंदासीं, पर शर्त इहो आहे त तव्हां ॿुधण जे लाइक़ु ताईं जेतिरे ताईं तव्हां हूंदो, ईअं न हुजे जो तव्हांखे असां तंग कयूं ऐं तव्हां जेको आहे सो ॿुधण खां ककि थी वञो, इहा ॻाल्हि सुठी कान्हे। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां, घणो ॻाल्हाइजी बि वियो आहे। मां हिन महफ़िल जी वज़ाहत जे लाइ मां तव्हांखे अॻियां अर्ज़ु कयां त कुझु नाला असां वरिता आहिनि जेके असांखे मिलिया आहिनि। असांजी हिन महफ़िल जी सदारत माणींदड़ सदर जंहिंखे चऊं, उहो ईअं आहे जीअं सोन जी मुंडी जे मथां हीरे जी टिक हुजे। हीअ कचहरी पंचन पाक जे आशिक़नि जी सम्झो सोन जी मुंडी आहे ऐं उन जे मथां हीरे जी टिक सैयद सादात मौजूदु आहिनि हिन असांजी कचहरी में ऐं असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजी हिन कचहरी में सैयद सादात मौजूदु आहिनि। साईं सदोर शाह बादशाह लफ़्ज़नि जी माना ते वेंदासीं त सदर अरबी में चइबो आहे सीने खे, सदरुल उला जंहिं जॻह ते अल्लाह जी ज़ात रहे उहो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सीनो मुबारक आहे। उन खां बाद में साईं मखण शाह बादशाह, सिंधी निज में मखण शाह साईं जो नालो आहे। त इहो ॾाढो मिठो बादशाह आहे ऐं सादात जी ज़ात मिठी आहे। मुंहिंजा साईं सादात जी ज़ात जंहिंखे न वणे त उहो ईअं सम्झे पंहिंजो पाण खे त हीअ मां बदनसीब आहियां जो मूंखे सैयद जी ज़ात नथी वणे। त मुंहिंजा साईं असांजी हिन कचहरी हीअ जेके महफ़िल रचाईंदड़ आहिनि फ़क़ीर ग़ुलाम यासीन जतोई साहब, ख़ुदा बख़्श जतोई, सुल्तान अहमद जतोई ऐं नंढड़ा जंहिंजो सुनत तोहर आहे उन्हनि जी बि ख़ुशी, अली रज़ा साईं, इमरान साईं, मोहम्मद इस्माइल साईं, इहे असांजे हिन महफ़िल जा मोर ऐं सजाईंदड़ बि आहिनि। त बिना देरि जे मां तव्हांखे फ़क़ीर साईं जो हुकुम ईअं थियो आहे त इन तरीक़े सां तव्हांखे महफ़िल ॿुधाइजे त मां तव्हांखे कचहरी सुगड़ाइप जा के ॿ टे बैत ॿुधायां, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे त। वर्दी न आई हक़ीक़त इहा अथव न साईं, असां इहो ज़ोरी वाह वाह कराइण खां बि कक हूंदा आहियूं। अलाह करे दिलों को वाह वाह करे त छो त इहा रसूलुल्लाह जी कचहरी आहे, हिन में ज़ोरी बि वाह वाह सुघड़ मौलूदाई न वठे ऐं अॻियों बि जेको आहे हुनखे दिलि खे ॻाल्हि लॻे त वाह वाह करे, न त चुप कई वेठो हुजे त उहो भलो आहे। त मुंहिंजा साईं मां तव्हांखे कचहरी ॿुधायां हिकिड़ो पहाके जो शहर फ़क़ीर साईं जन जो हुकुम आहे जे न त